अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। बांदी अहमद सिजवल खान उमरानी जी ख़बर शामिल कंदासीं। मंगिया मोरीअ जे रहवासी अब्दुल हमीद अबड़ो नेशनल प्रेस क्लब बांदी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां ग़रीब मिसकीन आहियूं ऐं असांखे सरकारी सतह ते का बि इमदाद कान मिली आहे। उन वधीक चयो त पीपुल्स पार्टी अॻवान उमेद अली राजपर खे सरकारी तरफ़ मिलियल इमदाद ग़रीब मिसकीन मुस्तहिक़नि खे ॾियण जी बजाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे नवाज़े रहियो आहे, जेका असां मिसकीननि सां सरासर ज़ुल्म जी इंतिहा आहे। अब्दुल हमीद अबड़ो पीपी ज़िला नौशहर फ़िरोज़ जी आला क़यादत खां मुतालबो कयो त असां मिसकीननि जो ख़्यालु रखंदे असांखे रमज़ान शरीफ़ जो राशन ॾिनो वञे ऐं सरकार तरफ़ां मिलंदड़ राशन ग़रीब मिसकीन में तक़सीम करण जी बजाए मनपसंद माण्हुनि में राशन तक़सीम कंदड़ पार्टी उहिदेदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॿी तरफ़ राब्तो करण ते अॻवान उमेद अली राजपर चयो त कुझु ॾींहं अॻु हलाल अहमर पारां सर्वे करण बाद मुस्तहिक़नि खे टोकन ॾिना विया हुआ। मूं सिर्फ़ु उन्हनि खे पंहिंजी औताक ते सामान विराइण जी इजाज़त ॾिनी हुई ऐं हलाल अहमर इंतिज़ामिया पारां पंहिंजे हथनि सां माण्हुनि में सामान विरायो वियो हो। मूंखे का बि सरकार इमदाद न ॾिनी आहे ऐं मूं मथां अब्दुल हमीद अबड़ो कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे ऐं मुंहिंजी साख ख़राबु करणु चाहे थो।